अस्सलाम वालेकुम नाज़रीन के ख़बर शामिल कंदा हलूं। कराची खां रिपोर्टर अब्दुल जब्बार चांडियो अॻु पीपल्स पार्टी कराची जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि जे ॻोठनि खे बिजली गैस सेवरेज लाइन पीअण जो साफ़ पाणी स्कूलनि समेत ॻोठनि खे पको कयो वियो। पीपल्स पार्टी जे मंशूर रोटी कपड़ा और मकान जे नारे खे मान ॾींदे कराची ओलह जे पीर बख्श ॻोठ गनीआबाद जे रहवासियुनि खे कच्ची आबादी जे वज़ीर लियाकत आसकानी डायरेक्टर जनरल सैयद इरशाद अब्बास रीजनल डायरेक्टर मंसूर चांडियो ऐं डायरेक्टर फिनांस अमानुल्लाह शेख जन पारां ॻोठ खे लीज़ करे ॻोठाणनि इलाही बख्श चन्ना मीर मुर्तज़ा चांडियो अब्दुल समी आदिल मेहरबान मोहम्मद साले समेत 25 ॻोठाणनि खे लेज़ सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते कच्ची आबादी जे वज़ीर लियाकत आसकानी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका बग़ैर कंहिं तअसुब परस्ती जे मुल्क जी आवाम जी ख़िदमत करे थी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जंहिंजो चवणु आहे त सॼी सिंध समेत ख़ासि तौर कराची जे ॻोठनि खे मुकमिल सहूलत ॾिनी वञे।